नवाज़ न्यूज़ में भली कार आया संजा सैयद आया बिशारा सुमरो नज़र विझंदासीं ख़ासि ख़बरुनि ते। हुकूमत ऐं पाबंदी मटियल TLP विच में ॻाल्हियूं कामयाब थी वियूं। एहतजाज कंदड़ इस्लामाबाद ॾांहुं मार्च न कंदा। वफ़ाक़ी घर वज़ीर शेख रशीद जो चवणु आहे त कलदम TLP ऐं हुकूमत विच में ॻाल्हियुनि में मामला काफ़ी हद ताईं तइ थी चुका आहिनि। TLP जे गिरफ़्तार माण्हुनि खे छॾियो वेंदो ऐं माज़ी में कयल मुआहिदे तहत फ्रांसीसी सिफ़ारतकार खे बेदख़ल करण जो मामिलो क़ौमी असेंबली में पेश कयो वेंदो। क्रिकेट की दुनिया जो सब खां वॾो मुक़ाबलो अॼु दुबई में थींदो। T20 वर्ल्ड कप में पाकिस्तानी शाहीन भारतीय रांदीगरनि खे शिकस्त ॾियण लाइ अॼु मैदान में लहंदा। वज़ीर आज़म इमरान ख़ान पाकिस्तान जे खटण लाइ पुरुमीद क्रिकेट सां चाह रखंदड़नि खे मैच जो इंतज़ार। क़ौमी टीम जा मदाह पाकिस्तानी टीम जी कामयाबी लाइ पुरज़म। कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में सिंध सरकार तरफ़ां वॾियूं स्क्रीन्स लॻायूं वयूं। क़ौमी टीम के कप्तान बाबर आज़म चयो आहे त असांखे रिलैक्स रहणो आहे, दबाव नाहे वठणो। पाण ते एतमाद आहे, 100 रांदि पेश कंदासीं। हर टीम जी पंहिंजी कुवत हूंदी आहे ऐं असांजी बॉलिंग सदाईं सुठी रही आहे। असांजा बॉलर्स सुठा ऐं तजुर्बेकार आहिनि। भारतीय टीम के कप्तान विराट कोहली जो चवणु आहे त T20 वर्ल्ड कप में पाकिस्तान समेत हर टीम खिलाफ़ असांजी तैयारी मुकमिल आहे। पाक फौज तरफ़ां कयल क़ौमुनि जे छाहतरवें आलमी ॾींहं ते नेक ख़्वाहिशुनि जो इज़हार। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा चवे थो, आलमी अमन खे हथी ॾियण लाइ असां जूं कुर्बानियूं दुनिया जे साम्हूं आहिनि। पाक फौज अमन लाइ ख़िदमतुनि में हमेशह आग भरी रही आहे। जवाननि हर आज़माइश जी घड़ी में कुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। मुल्क में कोरोना वायरस विघे वधीक अरिड़हं मरीज़ फ़ौत। 24 कलाकनि दौरान 591 नवां केस रिपोर्ट। कोरोना वायरस जी शरह 1.35% रही। लखी गुलाम शाह में जतोई बिरादरी जी बिंदुरियन में पुराणे तकरार ता झेड़ो। फायरिंग में नौजवान हुसैन बख्श मिसराणी कतल। लाश वाक़े वारे हंध पयल। धुरिन में छिकताण तेज़ थी वई। इतला बावजूद पुलिस वाक़े वारे हंध न पहुची। दरिया खान मरी भरिसां 1 किलोमीटर वटां बाड़े जो लाश हथायो। मासूम बाड़े उमर फारूक जो 3 ॾींहंनि बाद लाश मिलियो। सुल्तानकोट में नीगर पुरस्कार नमूने फौत थी वियो। मोहम्मद फैज़ान अबरो घर के बाथरूम में पुरस्कार नमूने फौत थियो। घर में कोहराम। आई सरहद में अगवा थियल गुलाब ऐं जलाल बोज़दार हथ पेर बदल हालत में कमंद जे फसल मात। वाक़ई ख़िलाफ़ बोज़दार बिरादरी के माण्हुनि जो पाक किताब खणी क़ौमी शाहराह ते धरणो। घोटकी ऐं सरहद पुलिस में हदबंदी जो तकरार। ट्रैफिक जाम।